ईरान जो सुप्रीम लीडर खामनाई हमले में शहीद थी वियो। ईरानी सरकारी मीडिया आयतुल्ला खामनाई शहीद थियण जी तस्दीक करे छॾी। सरकारी मीडिया मूजिबि आयतुल्ला खामनाई छंछर जे ॾींहुं अमरीकी ऐं इसराइली हमलनि में शहीद थियो। सुप्रीम लीडर जी शहादत संदसि ऑफिस में थी। हुकूमत पारां सुप्रीम लीडर जी शहादत ते ईरान में 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं सोग जो ऐलान। सुप्रीम लीडर जी धीउ ॾोहिटी नाची ऐं नुंहुं जी शहादत जी बि तस्दीक। ईरानी फ़ौज सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत बदिलो वठण जो ऐलान करे छॾियो। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त मुल्क जी क़यादत ते हमिलो हिकु संगीन क़दम आहे। हुन जो भरपूर ऐं फ़ैसिलाइतो जवाबु ॾिनो वेंदो। मुल्क जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सलामती जे दफ़ा लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। अमरीका ऐं इसराइल जा ईरान ते हमला 85 शागिर्दनि समेत 201 माण्हू शहीद। बचाव वारे वज़ीर ऐं हिफ़ाज़तदारी इनक़लाब जी कमांडर खे शहीद करण जी दावा। तेहरान, इस्फ़हान, शिराज़, कर्ज़, कुरमानशाह, सिस्तान, लोरिस्तान, तब्रेज़ में बि धमाका। बरतानवी मीडिया ईरानी बचाव वारो वज़ीर अमीर नसीर ज़ादा ऐं ईरानी पाकिस्तान इनक़लाब जो सरबराह मोहम्मद पाकपूर शहीद थियण जी दावा। मेनाब में प्राइमरी स्कूल ते हमले में 85 शागिर्द शहीद, 48 ज़ख़्मी। रमज़ान सूबे में इसराइली हमले सबबि 70 खां मथे शहरी शहीद थी विया। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी रहाइशगाह ऐं सदारती महल ते बमबारी। ईरानी फ़ौजी सरबराह महफ़ूज़ हवाई हदूं ऐं तालीमी इदारा बंदि। ईरान जा सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, कुवैत, क़तर, बहरीन में बि अमरीकी फ़ौजी अॾनि ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमला। इसराइली शहर हिफ़ा, तल अबीब समेत ॿियनि शहरनि ते बमबारी। नाज़ मुल्कनि ईरानी हमलनि खां पोइ हवाई हदूं बंदि करे छॾियूं। दुबई में ईरानी हमलनि जे नतीजे में हिकु पाकिस्तानी शहरी मारिजण जी तस्दीक। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त अमरीका जा समूरा फ़ौजी अॾा ईरान जे पहुच में आहिनि। जंग जे शुरूआत अमरीका ऐं इसराइल कई आहे। ख़ात्मो हाणे संदनि हथनि में नाहे। दुश्मन ख़िलाफ़ वसी पैमाने ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमला शुरू कया विया आहिनि। ईरान आलमी पाणी गुज़रगाह रम्स खे बि बंदि करे छॾियो। विच ओभर जी सूरत हाल ते गॾियल क़ौमी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास। पाकिस्तान तरफ़ां ईरान ते इसराइली हमले ऐं नार जे मुल्कनि ते हमलनि जी मज़म्मत। केतिरा ई अरब मुल्क ॻाल्हियुनि जी हिमायत करे रहिया आहिनि। धुरियुनि खे गॾियल क़ौमुनि जे चार्ट जो एतिराम करणु घुरिजे। पाकिस्तानी नुमाइंदो आसिम इफ़्तिख़ार ईरान ते अमरीकी ऐं इसराइली अॻराई मज़म्मत जोगी आहे। ईरान जो रद्दअमल समूरे ख़िते में पखिड़िजी रहियो आहे। पुरअमन हल खां सवाइ को ॿियो ऑप्शन नाहे। गॾियल क़ौमी सलामती काउंसिल जो चार्टर मेंबर मुल्कनि खे सिक्योरिटी जी ज़मानत ॾिए थो। अफ़गान तालिबान ख़िलाफ़ ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ में मार्च वियल अफ़गान एहलकारनि जो अंग वधी 352 थी वियो। 535 खां वधीक ज़ख़्मी। अफ़गान फ़ौज जो हेडक्वार्टर, 130 चौकियूं तबाह, 26 ते पाक फ़ौज जो कब्ज़ो। तालिबान जे तबाह थियल टैंकुनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जो अंग वधी 171 थी वियो। कंधार समेत अफ़गानिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते पाकिस्तानी जंगी जहाज़ जूं उॾामूं। पाकिस्तान तरफ़ां जहाज़ किराइण जी अफ़गानिस्तानी दावा रद्द। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त तालिबान रिजिम जे बिना जवाज़ अॻराई ख़िलाफ़ ज़मीनी ऐं हवाई कार्रवायूं जारी आहिनि। नंगरहार में अफ़गान फ़ौजी ब्रिगेड हेडक्वार्टर खे तबाह कयो वियो आहे। ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ पंहिंजे टारगेट हासिल करण में ताईं पहुची वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान में मौजूदु पाकिस्तान खे आज़रबाईजान ज़रिए हिफ़ाज़त सां ॾे आणण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जो अवाम ऐं हथियारबंद फ़ौज मुल्की सलामती, ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे तहफ़ुज़ लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। फील्ड मार्शल आर्ट जी क़यादत में पाक फ़ौज क़ौमी जज़्बे सां बहितर अंदाज़ में पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरत हाल जे हवाले सां आला सतही इजलास। वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते हिफ़ाज़ती इंतिज़ामनि खे यकीनी बणाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ग़ौर वीचार। हुकूमत पेट्रोल मिशन जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल जी क़ीमत में 8 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत में 5 रुपया 16 पैसा फ़ी लीटर वाध। पेट्रोल जो नओं अघु 266 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल जो 280 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। उमरकोट में औरतुनि ते पुलिस जे वहिशाणे तशदुद जी जांच शुरू। घरू खाते ऐं इंसानी हक़नि जी टीम तरफ़ां मुतासिरनि जा बयान कलम बंदि। मुतासिरनि जो चवणु आहे त पुलिस बासनि जे चवण ते औरतुनि ऐं ॿारनि ते वहिशाणो तज़लील करे कई आहे। मामले जी शफ़ाफ़ जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आणणु घुरिजनि। JWC तरफ़ां सोलंगी बिराद जे मुतासिरनि में राशन विराए वियो। अॻुवाणनि तरफ़ां औरतुनि ते वहिशाणे तशदुद जी अदालती जांच जो मुतालबो। संदनि चवणु आहे त पुलिस जे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद जी अदालती जांच कराई वञे। अदालती फ़ैसिले खे चैलेंज करे मुतासिरनि खे प्लाट वापसि ॾियारिया वेंदा। JWC मुतासिरनि सां गॾु आहे, पाण खे अकेलो न सम्झणु घुरिजे। ऐं पाकिस्तान T20 वर्ल्ड कप जे मैच में श्रीलंका खे 5 रन्सुनि ताईं शिकस्त ॾियण बावजूदि सेमीफाइनल जी डोड़ खां ॿाहिरि क़ौमी टीम श्रीलंका खे 147 रन्सुनि ताईं महदूद न करे सघी। श्रीलंका टीम मुक़ररु ओवरनि में 207 रन्सूं ठाहे सघी।